नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार था। मार्शल पंजन घोटाला लाश रखी बेदीबी धरणो। शहर में मुकम्मल शटरबंद हड़ताल। नेशनल हाईवे ते धरणे सबब सिंध पंजाब विच में ट्रैफिक मुअतल। गाड़ियुनि जूं कतारूं। पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। ॻोठाणनि तरफ़ां केस दाख़िल थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। जेसिताईं बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो तेसिताईं धरणो जारी रखियो वेंदो। नवाब अली मोहम्मद में ज़मीनी तकरार था। मार्शल पंजन घोटालनि जे घरनि में क़यामत सुगरा जा मंज़र। मार्शल घोटालनि जी औरतुनि ऐं ॿारनि में रोज़ राड़ो। कातिलनि खे पिटूं पारा था। मुतासिरनि जो चवणु आहे त बासरनि संदनि पंज। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुल्क में कणक जो इमदादी अघु हिकु ई हुअणु घुरिजे। सिंध पंजाब में कणक जा अलॻि अलॻि अघ हुअण सबबि मसइला पैदा थी रहिया आहिनि। ख़बर नाहे सिंध में एतिरी कणक किथे रखी वञे थी। हिकु सूबे जी कणक ॿिए हंधि मुंतक़िल थियण सबबि बहरान पैदा थींदो आहे। समूरियूं धुरियूं अफ़गानिस्तान खे इंसानी बहरान खां बचाइण लाइ मुतफ़िक़ आहिनि। हालतूं ख़राब थियूं त अमरीका लाइ बि मसइला पैदा थींदा। केपी जे 13 ज़िलनि में मकानीदारनि जी नंढी चूंड थी रही आहे। डेरा इस्माइल खान में मेयर जी सीट ते महादंगल। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं पीपी अॻवान फैसल करीम कुंडी जो भाउ आमू साम्हूं। इत्तेहादी असां सां गॾु आहिनि। मुखाल दुर जी बेएतमाद रिथ कामयाब न थींदी। मुखाल दुर जी बेएतमाद रिथ जो आइनी नमूने जवाब ॾींदासीं। पीडीएम जे पंहिंजे सिफ़नि में इतिहाद नाहे। सिलसिला वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी। चीफ जस्टिस अहमद अली शेख तरफ़ां पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाब शादी शागिर्दाणी परवीन रिंद मामले जो नोटिस वठण खां पोइ इंतज़ामिया सरगर्म। पुलिस तरफ़ां मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा जी गिरफ़्तारी लाइ छापो। संदसि भाउ गिरफ़्तार। मेहर में मुबैना पुलिस मुक़ाबले में मार्शल ॻोठाणे जे वारसनि जो दादू में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस अब्बास बरहमाणी खे बेगुनाह कूड़े मुक़ाबले में क़तल कयो आहे। एसएसपी दादू ऐं ॿिया अहलकार अदालतुनि खां मथां क़तलनि में मुलविस आहिनि। कोटड़ी में पुलिस जो मंशियात जे अॾे ते छापो। वॾड़ा गिरफ़्तार। पुलिस ऐं मुतासिरनि में चकरियूं छिकताण। गिरफ़्तार माण्हुनि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वाक़िए जा 3 केस दाख़िल। कराची में कमिश्नर मिरातुल रईस मोहम्मद आमिर नाले शहरी खटे वरिती। ड्रोन में फनकारनि ऐं अदीबनि समेत शहरियुनि जी शिरकत। पाकिस्तान सुपर लीग की पहिरीं मैच में अॼु पेशावर ज़ल्मी ऐं कराची किंग्स आमू साम्हूं। ॿी मैच में लाहौर कलंदर्स जो कोयटा ग्लेडिएटर्स सां दंगल थी रहियो आहे।